Audio Jungle। एक साल पहिरीं ॻोठ मोहम्मद ख़ान जरवार जे नौजवान मोहम्मद दीन जरवार सां सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी कोमल जरवार अदालत सगुरी में पंहिंजे वेझे अज़ीज़ सां प्यार जो परणो कयो। उन खां पोइ कोमल जो पीउ ऐं संदसि वेझा अज़ीज़ प्रेमी जोड़े जा वेरी बणिजी विया हुआ ऐं मार लाइ ॻोल्हींदा वतंदा हुआ। नौजवान चयो, मूं कुझु महीना पहिरीं सीशन कोट बदीन में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त पिणु ॾिनी हुई ऐं जवाबदार दुर कोट सगुरी में लिखी ॾिनो त असां आईंदा को बि जहिड़ो फ़साद वग़ैरह न कंदासीं। कुझु महीना गुज़रण खां पोइ अॼु जॾहिं आउं घर खां ॿाहिरि सामान वठण लाइ मोटरसाइकिल ते वञी रहियो हुअसि त कोमल जा वालिद लियाकत जरवार ऐं संदसि मामी असदुल्ला जरवार सिम सोराडी भरिसां डिगड़ी रोड पाठाण वाटर स्टॉप ते अॻु वठी कार सवारनि मूंखे किराए मूं ते लठनि सां जान खां मारण लाइ मारकुट कई ऐं मूं भॼी जान बचाई। हिन चयो, मूंखां मुंहिंजो टच वीवो मोबाइल ऐं 30,000 रुपया कैश रक़म ऐं मोटरसाइकिल काए फ़रार थी विया आहिनि, जंहिंजी मूं टंडो ग़ुलाम अली थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार थियो न आहे।